सॼी दुनिया सां गॾु हर साल जीअं हिन साल बि नुशरो फिरोज़ में 12 रबीउल अव्वल जी रैली ऐं जुलूस वॾे अक़ीदत, एहतराम ऐं जोशो जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिन हवाले सां वधीक ॾिसूं था नुशरो फिरोज़ मां CN न्यूज़ जे रिपोर्टर राणा रियाज़ुल हसन जी हिन रिपोर्ट में। सॼी दुनिया सां गॾु हर साल जीअं हिन साल बि 12 रबीउल अव्वल जी रैली ऐं जुलूस वॾी अक़ीदत, एहतराम, जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। दरिया ख़ान मरी जी जामिया मदीना मस्जिद शरीफ़ खां दावत इस्लामी जी क़यादत में ईद मिलादुन्नबी जे सिलसिले में सोवई आशिक़ाने रसूल पारां मरहबा या मुस्तफ़ा सरकार जी आमद, मरहबा मदनी जी आमद, मरहबा जे नारनि जी गूंज में जश्न ईद मिलादुन्नबी रैली कढी वई, जेका मेन शाही बाज़ार, मुराद बुखारी मोहल्ला, मनारा मोहल्ला, फुल बस स्टॉप, सदावा मोरी खां थींदी मदीना मस्जिद पहुती, जिथे जश्न ईद मिलादुन्नबी रैली के खिताब कंदे आलम सगोरन चयो त आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत असांजे लाइ बाइसे फ़ख्र आहे। असां मुसलमाननि ते लाज़िम आहे त पंहिंजे आका, पंहिंजे नबी जी आमद जी ख़ुशी मल्हायूं, पंहिंजे हबीब जा गीत ॻायूं। हिन हबीब जे करे ही जहान जुड़ियो आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करे ही असांखे इज़त मिली आहे। असां सभिनी ते फ़र्ज़ आहे त आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशियूं मल्हायूं, रैलियूं कढियूं, पंहिंजे घरनि, घिटियनि, कारोबारी मर्कज़नि के आकाए दो जहां जे ख़ूबसूरत झंडनि सां सजायूं।